8 डिसेंबर 2017 याद अथव न छा आहे? अरे भाई 8 डिसेंबर 2017 ते असां हिंदुस्तानी सिंधियुनि खे पंहिंजो पहिरियों सिंधी आइडल मिलंदो। हाँ, दादा ठाकुर चावला जो सुपिनो हो ऐं हाणे हुननि जे धमाकनि खे 25 साल पूरा थिया आहिनि। इन करे सीता सिंधु मोहन पेश करे रही आहे हिंदुस्तान जो पहिरियों सिंधी आइडल। सॼे हिंदुस्तान मां केतिरनि ई गायकनि पंहिंजा गीत रिकॉर्ड करे मोकिलिया। उन्हनि मां 10 ॼणनि खे चूंडियो वियो ऐं उहे 10 ॼणा 8 डिसेंबर ते जय हिंद कॉलेज मुंबई में पब्लिक जे साम्हूं लाइव परफॉर्मेंस ॾींदा ऐं उन्हनि खे 3 जजिस महेश चंद्र, काजल चंदी रमानी ऐं घनश्याम आसवानी पंहिंजी कसौटीअ ते परखींदा ऐं उन्हनि खे मार्कूं ॾींदा ऐं उन्हनि खे इनाम मिलंदा। पहिरियों इनाम 50,000 रुपया, ॿियों इनाम 25,000 रुपया ऐं टियों इनाम 20,000 रुपया। आहे न मज़ेदार ॻाल्हि? त अचो 8 डिसेंबर 2017 शाम जो 6:45 बजे जय हिंद कॉलेज मुंबई में गॾिजूं था ऐं ॾिसूं था त केरु थो थिए असांजो पहिरियों सिंधी आइडल।